सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे हीउ ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। ग्यारस जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। पुत्रदा ग्यारस। श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 650 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त पोह महीने जे शुक्ल पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस पोह महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नाश करण वारी पुत्रदा ग्यारस नाले सां मशहूर आहे। हीअ ग्यारस सभिनी पापनि खे दूर करण वारी, रिद्धीअ सिद्धीअ ॾियण वारी ऐं धन दौलत वधाइण वारी आहे। हिन विर्त जे रखण करे सभई पाप मेटिजी वञनि था, जगत में जस ऐं नामाचार वधे थो। पुत्रदा ग्यारस जो अधिपति नारायण भगवान आहे। हीअ पुञनि वारी ग्यारस पोह महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जंहिंजी कथा हिन रीत आहे। भद्रावती शहर में सुकेतमान नाले चक्रवर्ती राजा राज कंदो हो, जंहिंजी राणीअ जो नालो चंपा हो। राजा घणाई दान पुण्य ऐं धर्म कया, पर उन्हीअ खे पुत्र संतान पैदा न थी। औलाद जे न हुअण करे हू ॾाढो दुखी गुज़ारींदो हो। राति ॾींहं इन्हीअ ई चिंता में हूंदो हो त जंहिं घर में पुत्र संतान न आहे उहो घर उजाड़ आहे, मसाण समान सुञो आहे। छो त चंड चढ़े सूरज चढ़े दीपक बरन हजार, जंहिं घर में ना बालको सो घर असुल उजाड़। पुण्यवान जे घर में पुट ॼमनि था, पुटनि बिना पितरनि खे बि पाणी नथो मिले। पुत्र संतान जे चिंता में राजा गणतिन गणींदे नेठ बुढ़ो थी वियो। हिकिड़े ॾींहुं मंझंदि वक़्तु घोड़े ते चढ़ी हिकिड़े भयानक जंगल ॾांहुं निकिरी वियो। वाट ते उञ बुख अची ॾाढो हलाक कयुसि, सो जल जी ॻोल्हा कंदे हिकिड़ो सुंदर तलाउ ॾिसण में आयुसि। राजा घोड़े तां लही उन तलाउ मंझां जल पीतो ऐं भरिसां ऋषियुनि जा आश्रम ॾिसी उन्हनि खे प्रणाम करे मिलियो ऐं पंहिंजे दिलि जो सॼो हाल खोले ॿुधायईं। हथ ॿधी वेनती करण लॻो त हे ऋषीश्वर, जंहिं घर में नाले मात्र हिकिड़ो पुट बि मौजूदु कोन्हे उहो घर उजाड़ आहे। मुंहिंजे जवानीअ जूं आशूं उमेदूं ख़तमु थी वयूं, जो आख़िरी अची वई, पर मूं अञा ताईं औलाद जो मुरकंदड़ मुंहड़ो न ॾिठो आहे। जेकॾहिं नाले मात्र हिकिड़ो ई पुटु हुजे त कलेजो थधो हुजे हा। हे ऋषीश्वर, तव्हां खां सवाइ मुंहिंजे कलेजी जी तपत केरु विसाईंदो। ही तख़त ताज ऐं सुंदर साज मूंखे वागुअ वांगुरु ॾिसण में अची रहिया आहिनि, ॼण की नांग वांगुरु डंगण पिया अचनि। अहिड़े राज ऐं मशहूर कुल हूंदे बि राज जो वारिस न हुजे, इहा कहिड़े न ॾुख जी ॻाल्हि आहे। राजा जी इहा वेनती ॿुधी ऋषीश्वर श्री विश्वदेव जन चवण लॻा त हे राजन, असां विश्वदेव आहियूं। अॼु खां 5 ॾींहं पोइ मांघ जा सनान शुरू थींदा। अॼु पुत्रदा ग्यारस आहे। तूं अॼोको ॾींहुं हिन बन में रही पुत्रदा ग्यारस जो विर्त रख।
हिन ग्यारस जे पवित्र प्रताप सां तोखे ज़रूरु पुट संतान पैदा थींदी। तुंहिंजे घर जो विसामियल ॾीओ ॿरंदो। ऋषीश्वरनि जी आज्ञा मञी राजा सुकेतु उन्हीअ ॾींहुं वन में रही पुत्रदा ग्यारस जो विर्त रखियो। ॿिए ॾींहुं ऋषीश्वरनि खां मोकिलाए पंहिंजे राजमहल में आयो। कुझु वक़्तु गुज़रण बैदि राणीअ खे गर्भ थियो ऐं राजा जे घर हिकु सुंदर पुट पैदा थियो। तंहिं करे हर कंहिं स्त्री पुरुष खे अहिड़ो पुत्रदा ग्यारस जो फलदायक विर्त ज़रूरु रखणु घुरिजे। हिन मृत्यु लोक में जेके भगत हिन पुत्रदा ग्यारस जो विर्त रखनि था से ज़रूरु पुट संतान वारा थियनि था। हिन ग्यारस जे पढ़ण ऐं ॿुधण करे अश्वमेध यज्ञ जो फल प्राप्त थींदो आहे। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए प्रसन्न थिए दाता। मैया प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब चित चरणन लाथा। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी गुण वेदन गाता। मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जय जय तुझी ओटवतिया बेटी जम खाता। मैया बेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिनी में, लोक तोड़े पर लोक बिनी में तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो वने रंग राता। मैया वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता। मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय।
परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुख दास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।